अस्सलामु अलैकुम। सिंध जे नौजवाननि खॼण जे मामले ते सिंध जे हिकिड़े एक्टर हैदर अली हिकिड़ो वीडियो ठाहियो आहे। उन वीडियो में हुन सिंध जे उन्हनि क़ौमी लीडरनि खे काल मिलाई ऐं हिन मामले ते सवाल जवाब कयो। हुन हिकिड़ो बहानो ठाहियो त अॼु मुंहिंजे घर सिविल ड्रेस में माण्हू आया आहिनि जेके मूंखे गिरफ़्तार करे खयूं था वञनि, अगवा करे खयूं था वञनि। इन में तव्हांजो मामिलो छा आहे? तव्हां मूंखे कीअं था बचाए सघो ऐं मूंखे कहिड़ो रस्तो था ॾियो? हुन टिनि माण्हुनि खे कॉल कई। पहिरियों ज़ैन छा खे, ॿियों राशिद महमूद सुमरे साहब खे, टियों अयाद लतीफ़ परिजो खे। ज़ैन छा हिकु चक्कर न 2 चक्कर कॉल मिलाई, 2 चक्कर ज़ैन छा कॉल न खई। लेकिन राशिद महमूद सुमरे साहब ऐं अयाद लतीफ़ परिजो कॉल खई ऐं पंहिंजी राय जा जवाब ॾिना त तव्हांखे छा करणु घुरिजे। लेकिन ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, जेका असांखे उमेद हुई ऐं जेको असांखे भरोसो हुयो, उन उमेद ऐं उन भरोसे ते राशिद महमूद सुमरे साहब पूरो थियो। राशिद महमूद सुमरे साहब हुनखे अहिड़ो दिलेरी ऐं बहादुरी वारो जवाबु ॾिनो जो असां चाहियूं था त सिंध जो लीडर अहिड़ो हुजे जेको बहादुरी ऐं दिलेरीअ सां मुक़ाबिलो करे, न कि बुज़दिलीअ सां। राशिद महमूद सुमरे साहब चयो त मां तोसां गॾु आहियां। इन्हनि जी कहिड़ी हिमत जो तोखे सिविल ड्रेस में खयूं था वञनि, न हुननि वटि को गिरफ़्तारी जो काग़ज़ आहे, न को ॻाल्हि आहे। जी ज़रूरत कहिड़ी थी आहे जो तोखे गिरफ़्तार करे खणी था वञनि। मां हाणे जो हाणे एसपी सां मिलायां थो, एसपी सां कॉल मिलाए करे ॻाल्हायां थो। इन्हनि जी कहिड़ी ज़रूरत थी जो इहे तोखे गिरफ़्तार कनि। पोइ हुन मुतमइन करे ॿुधायो त अदा मां तोखे आज़मायां पियो, दिलजाए कयो, का अहिड़ी ॻाल्हि न आहे। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, लीडर अहिड़ो थिए। असांजो राशिद महमूद सुमरे साहब सां हज़ारे इख़्तिलाफ़ आहिनि, लेकिन उन जे बावजूदि असां हिन ॻाल्हि जी ताईद ऐं हिमायत था कयूं त सिंध जो लीडर बहादुर ऐं दिलेर हुजे, न कि बुज़दिल। जीए सिंध।